वगण खां रिपोर्ट करे रहियो आहे सरदार अहमद सुमरो। वगण जे इलाइक़े में डीईओ अला बख्श सुमरो मुख़्तलिफ़ स्कूलनि जो दौरो करे तालीमी मयार ऐं बिल्डिंगनि जो जाइज़ो वरितो। तफ़सील मूजिबि वगण भरिसां दीदड़ जे इलाइक़े में कंबर ज़िले जे तालीम खाते जे ज़िले ऑफिसर डीईओ अला बख्श सुमरो, डिप्टी डीईओ बशीर अहमद चांडियो, डिप्टी डीईओ अहमद सईद कल्होड़ो, सीनियर क्लार्क जावेद अहमद कल्होड़ो, क्लार्क अहसान अली ऐं ॿियनि गवर्नमेंट हाई स्कूल दीदड़ गर्ल्स ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूलनि जो दौरो कयो, जिते आयल टीम शागिर्दनि जे तालीमी मयार ऐं ज़बून हाल बिल्डिंग जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते ज़िले ऑफिसर डीईओ अला बख्श सुमरो ॿुधायो त हाई स्कूल दीदड़ जो तालीमी मयार ज़िले में टॉप स्कूलनि में शुमार थिए थो। उन करे शागिर्दनि जी सहूलियत लाइ बिल्डिंग समेत बुनियादी सहूलियतूं जल्द मुहैया कयूं वेंदियूं, जॾहिं त सिंध सरकार पारां शागिर्दनि जी सिहत जी हिफ़ाज़त लाइ वैक्सीन मुहिम शुरू कई वई आहे, जंहिंमें ख़ासि करे शागिर्दियाणनि खे इम्कानी बीमारियुनि जो पाए लाइ जागरता मुहिम शुरू कई वई आहे, जीअं शागिर्दियाणियूं सेहतमंद माहौल में तालीम पिराए सघनि। उन मौक़े ते गेस्ट अॻवान अली नीनो बलोच, हेड मास्टर ग़ुलाम अली मुग़ैरी, ज़फ़र अली वर्क ऐं ॿिया उस्ताद पिणु गॾु हुआ।